अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दोलाब ड्रामे में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बेल न करंदो काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी। तव्हांखे भी वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों पीरियल जेको आहे सोडल खे चवंदो त तूं हाणे कोशिशि कर त हितां पाण निकिरी हलूं, छो जो घर अकेलो आहे। ऐं पोइ दोस्तों ही वञी गेट ते वेंदा। गेट वारो छोकिरो हिननि खे न छॾींदो, यानी सोडल वारा पोइ छोकिरे जे मथां हथ खणंदा। उते अमा साइण अची वेंदो। अमा साइण उन्हनि खे चवंदो त अगरि तव्हां हितां हलिया पिया वञो त पोइ अॻिते लाइ तव्हांखे हिन हवेली में जॻह न मिलंदी। सोडल चवंदो त अमा साइण असांजी मजबूरी आहे ऐं असांजे घर में केर बि न आहे। ऐं ॿिए पासे रेज़न ककर खे चवंदो त तूं वञी मुराद जे घर ॿाहिरां बीह रह। जेॾी महिल बि मुराद जा माण्हू निकिरंदा त तूं उन्हनि खे ठका कराए छॾ गोली, जीअं असांजो बि प्लान थी वञे। ऐं ॿिए पासे रिथ शाहनवाज़ पुलिस खे चवंदो त तूं हर हाल में इन सोडल खे गिरफ़्तार कर, छो जो सोडल चालाक आहे। उन्ही करे अगरि तो सोडल खे गिरफ़्तार कयो त पोइ हिननि जो ज़ोर टुटी पवंदो। ऐं ॿिए पासे मुराद इहो सोचींदो त मां हिकु चकर रगो हितां आज़ाद थियां, पोइ इन शाहनवाज़ खे मां ज़िंदा न छॾींदुसि, छो जो उन मूंसां चालाकी कई आहे वॾी होशियारी सां, ऐं उन मूंखे मारण जी कोशिश कई आहे। ऐं ॿिए पासे ककर कुंज खे चवंदो त तूं अकेली ॿनी ते न वेंदी कर, छो जो तुंहिंजी हाणे मां शादी जल्द कराइण वारो आहियां। कुंज चवंदो त मां इन मिठल सां हर हाल में शादी न कंदुसि, जेकॾहिं मजबूरी थियो त पोइ करे सघांसि थो, बाक़ी हूअं मां इन सां कॾहिं बि शादी न कंदुसि। ककर चवंदो त हीउ रिश्तो घर में आहे, तोखे हर हाल में इन सां शादी करणी पवंदी। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई इंटरव्यू वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।